आज तक कोई तारीख में नहीं आया, इसलिए कि हम वफादार कोई नहीं है, हमारी जाने जाती हैं, फिर पाकिस्तान के खिलाफ बात नहीं करते। तो इससे ज्यादा वफादारी क्या चाहिए तुम्हें? जो वो हमें वो हुकूक दे दो जो पहले ने तो कहा था तमाम आजाद। मुझे तो कहीं जुल्म होता रहा और मुसलसल होता रहा और होता है। जेतिरियूं बि न्याणियूं आहिनि उहे सभु आहिनि, जिन में नम्रता आहे, फातिमा फुरडो आहे, नौशीन आहे, नाइला आहे, ऐं जिन में ताज़ो ई हींअर हिकिड़ी असांजी कराची मां भेण आहे रोज़ीना, उनजी न्याणी कुझु ॾींहं अॻु अगवा थी आहे, कुझु ॾींहं न पंजो महीनो मुंहिंजे ख़्याल में मई जे 5 महीने ते न्याणी उहा अगवा थी आहे। उनजी अमड़ रोज़ीना असां सां वेठी आहे। न्याणी जो नालो सवेरा। गणतीअ वारी ॻाल्हि आहे, ॾुख वारी ॻाल्हि आहे त रोज़ इहे वाक़िया वधंदा पिया वञनि। ऐं कशिश लोहाणो उहा बि अगवा, माना अलाए केतिरा ॿार। पहिरें त मां भेण रोज़ीना खे अर्ज़ु कंदसि, रोज़ीना आप आ जाए, अचो तव्हां पढ़ंदे केतिरा। इहो मां चवां थी हुकूमत खे, जिन शायदि उहे पना बि कोन पढ़िया आहिनि, अलाए कीअं। मुंहिंजी न्याणी सवेरा 9 साल गुम थी वई आहे। उन खां LCD भरी पई, उन ड्रिज में निकिरी वई, जंहिंजो हिन महिल ताईं कोई पतो न आहे पई सघियो। मूं 2-3 दफ़ा हिते आई आहियां, छा नालो अथसि, प्रेस क्लब ते। उन्हनि जे मतिलबु को बि मूंखे जवाबु न आहे मिलियो उन्हनि जी तरफ़ां सही। FIR बि कराई आहे, उन्हनि मां बि मूंखे कोई फ़ाइदो न आहे पियो। मूं मजबूर थी कल्ह जुमेवारे ॾींहुं क़ुर शरीफ़ खणी पेरनि उघाड़े मूं आई हुअमि। पूरो ॾींहुं हिते बीठी हुअमि। मूं सभिनी खे मिंथ कई कि मुंहिंजी न्याणी मिलाइण में मुंहिंजी मदद कयो। तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु आहे। FIR कढाइण वियो ऐं घणे वक़्त खां पोइ तव्हां FIR कढाई? 24 घंटनि खां पोइ मूं कटराई हुई FIR। बाक़ी हुननि जी तरफ़ां अञा सही वारो जवाबु मूंखे कोई न आहे मिलियो। पोइ तव्हां हींअर हिन वक़्तु प्रिया कुमारी आज़ादी कमेटी जे सॼे सथ तव्हां सां गॾु आहे। हुकूमत खे छा चवणु चाहींदो? हेॾा रोज़ीना बीहो तव्हां, हुकूमत खे छा चवणु चाहींदो? मूं उन्हनि खे मिंथ करे अर्ज़ु कंदमि कि मुंहिंजी न्याणी मिलाइण में मुंहिंजी मदद करनि। तव्हांजा घर भाती ॿिया तव्हां सां गॾु आहिनि? जी न, हिते मुंहिंजो कोई न आहे। मूं हिन ड्रिज में पंहिंजा 3 ॿार ओॾे मोकिले छॾिया आहिनि। मूंखे टोटल 5 ॿार आहिनि, 3 ॿार ओॾे मोकिले छॾिया आहिनि। हिकिड़ी मुंहिंजी न्याणी दर लिखी पई आहे, मूंखे न आहे पतो किथे आहे। 1 साल जो नंढड़ो उहो मूंसां गॾु आहे। ऐं तव्हांजो घर वारो? मुंहिंजो घर वारो इस्पताल में कमु कंदो आहे। ठीकु आहे, असांजी दुआ आहे। तव्हां ॾिसो, ही रोज़ वाक़िया इन करे था थियनि, जेकॾहिं तव्हां वियो रोज़ीना, ऐं जेकॾहिं फज़ीला सरकीअ सां इंसाफ़ु थिए हा, जेकॾहिं निमरता सां इंसाफ़ु थिए हा, ऐं जेकॾहिं तानिया सां इंसाफ़ु थिए हा, जेकॾहिं कुरतुलैन सां इंसाफ़ु थिए हा, त शायदि इहे वाक़िया न थियनि हा। जेकॾहिं असांजे शहीद सहाफ़ी के हिकिड़े सां इंसाफ़ु थिए हा, नज़ीर शेख सां थिए हा, जान मोहम्मद महर सां थिए हा, त पोइ नसरुल्ला जहिड़ा वाक़िया कोन थियनि हा। पर छो त इहे वाक़िया ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि, ऐं इन जा ज़िम्मेवार घणे भाङे असां बि आहियूं। असां बि घणे भाङे ज़िम्मेवार आहियूं जेके माठ करे वेठा आहियूं। कुझु ॿारड़नि जा नाला मूंखे यादि आहिनि। असांजी कोशिशि आहे त ॿियनि ॿारड़नि उन्हनि जे माइटनि सां बि असां राब्ता कंदासीं, उन्हनि जे माइटनि सां बि ॻाल्हाईंदासीं। प्रिया कुमारी जो जेको प्रिया कुमारी आज़ादी कमेटी जेको ही प्लेटफॉर्म आहे, हिन प्लेटफॉर्म तां असां सभिनी उन्हनि ॿारड़नि जे माइटनि सां मिलंदासीं जेकी गुम आहिनि, ऐं पूरी कोशिशि कंदासीं पंहिंजे वस आहर जेको असांखां पुॼी सघियो त उहो असां कयूं ऐं उन्हनि सां उहे ॿारड़ा मिलाए सघियूं। सो मेहड़ मां जेका असां फातिमा तीवणो, नौशीन काज़मी, मुर्क पीरज़ादो, परवीन रिंद, उमे रुबाब, इन्हनि सां इंसाफ़ थियनि हा त शायदि अहिड़ा वाक़िया थियनि बि कोन हा। ममताज़ निज़ामाणी हुई, मोना लाड़िक हुई, तव्हांखे यादि ईंदो हूंदो ज़रूरु। सना गुरनाणी हुई, तव्हांखे उहो बि यादि ईंदो हूंदो। महमूना सुमरो हुई, शीरीन जोखियो, गज़ाला सिद्दीकी, नवीद लाशारी, ॿारड़ो जेको जंहिंजो बाबो बसि असां गॾु हुयो। इन्हनि सां जेकॾहिं इंसाफ़ थिए हा, मां भया थी त अहिड़ा वाक़िया कोन थियनि। ऐं हींअर मां साईं यूनिस खे अर्ज़ु कंदसि त अची पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि ऐं इन हवाले सां थोरो कन महट कनि सभिनी जी। साईं यूनिस महर। प्रिया कुमारी बाज़ियाबी कमेटी जा जेके हिते दोस्त ऐं साथी वेठा आहिनि, सभिनी खे भलीकार हक़ मौजूद। साईं, को बि जेको मुल्क हूंदो आहे उन मुल्क में हिकिड़ो इंतिज़ाम हूंदो आहे
उहो इंतिज़ाम इहो हूंदो आहे त हू माण्हुनि खां टैक्स वठंदो आहे ऐं पोइ उन टैक्स जे आधार ते अहिड़ो बहितरीनु इंतिज़ाम रखंदो आहे जो माण्हुनि जे जान माल जी हिफ़ाज़त थी सघे, माण्हुनि जे ज़िंदगी जी हिफ़ाज़त थी सघे, माण्हुनि जे बचनि जी हिफ़ाज़त थी सघे। पर ही पाकिस्तान अहिड़ो मुल्क आहे जेको टैक्स त वठे थो, टैक्स बि हाणे एतिरी वठे थो जो माण्हू कंगाल थी विया आहिनि। हाणे तव्हां बिजलियुनि जा बिल ॾिसो, जेका बिजली 24 रुपए यूनिट हुई उहा 60 रुपए यूनिट थी वई। ऐं माण्हुनि वटि जेके बिल आया आहिनि त माण्हू त इहे चवनि था ॼण के धाड़ेल जी चिठी अची वई आहे। जीअं असांजे उन्हनि कंदकोट ऐं कश्मीर जे ज़िलनि में कंहिं वापारीअ खे को धाड़ेल चिठी लिखे त 10 लख पुॼाए न त तुंहिंजे सिर जो ख़ैरु कोन्हे। ऐं हाणे वापडा जा अदारा, के इलेक्ट्रिक जा अदारा बि एॾो ई बिल था मोकिलिनि ऐं चवनि था 24 तारीख़ ताईं जेकॾहिं न जमा कराईंदे त पोइ तुंहिंजे सिर जो ख़ैरु कोन्हे। छो त अहिड़ी गर्मीअ में माण्हू जी बिजली कटिजी वञे, उन जे बावजूद बि हितों जो माण्हू पंहिंजो जमहूरी आवाज़ बुलंद करे थो। पर हाणे त इंतिहा थी वई आहे। हीअ तव्हां प्रिया कुमारी जो केस ॾिसो, जंहिंखे 3 साल थिया आहिनि। इहा हिन स्टेट जी ज़िम्मेदारी आहे त उहा प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए, पर हिन स्टेट वटि को बि इंतिज़ाम कोन्हे, काई बि हिन स्टेट जी कारकर्दगी कोन्हे। हुकूमतूं बि अहिड़ियूं हुकूमतूं आहिनि जहिड़ो कि अंधियूं ऐं मंडियूं हुकूमतूं हुजनि। सो तंहिंजे करे असां हीउ जेको हर हफ़्ते एहतिजाज कयूं था ऐं 19 तारीख़ ते जेको 3 तलवारुनि ते एहतिजाज थियो, उनजो सबबु इहो हुयो त असां पंहिंजो जमहूरी आवाज़ बुलंद कयूं। न असांजो कंहिं सियासी पार्टी सां तालुक़ु आहे, न असां को दहशतगर्द ग्रुप आहियूं, पर असां ज़रूरु पंहिंजे इज़तुनि जा, सलामतियुनि जा, ग़ैरतुनि जा मुहाफ़िज़ ज़रूरु आहियूं। तंहिंजे करे असां इहो मुतालबो कंदा था रहूं। हे जेका बाज़ियाबी कमेटी आहे जंहिंखे 6 महीना थी विया आहिनि, मां हिननि जे दोस्त जेके हिन जा अॻवान दोस्त आहिनि उन्हनि खे सलाम पेश कयां थो, जज़्त ॾियां त उहो हर आचर ते गॾु थी करे घटि में घटि पंहिंजे न्याणीअ जे गुमशुदगीअ जो नोह त ॻाईंदा आहिनि। उहा न्याणी जेका महरम जे 10 तारीख़ ते सबील विराईंदे मिसिंग थी वई, गुम थी वई। ऐं उहे पहिरां उतां जे बासर माण्हुनि जे तरफ़ वञनि था, पर हिन सरकार एॾी कमज़ोर सरकार आहे जो हिन वक़्त ताईं बि हिकिड़े बि बासर माण्हूअ खे थाणे ते घुराए करे कन माट न कई आहे त बाबा माण्हू तो ते इल्ज़ाम हणनि था तूं पंहिंजी वज़ाहत ॾे। का बि वज़ाहत हुन खां वठण लाइ तयारु कोन्हे। हींअर हिकु सागड़ में वाक़ियो थियो आहे, 18 सालनि जी न्याणी कशिश कुमारी धीअ प्रेम लोहाणो, हुनखे अगवा करे वियो आहे ऐं हुनखे पुलिस हिन वक़्त ताईं कोर्ट में पेश न कयो आहे। छोकिरीअ खे हिकिड़े मदरसे में खणी विया आहिनि, उते मुस्लमान करे ऐं हुनजो निकाह विधो वियो आहे, हुनजी शादी कराई वई आहे। पर स्टेट जो कहिड़ो जेको आहे सो ज़िम्मेदारी आहे जो 15-20 ॾींहंनि खां वाक़ियो थियो आहे, पर स्टेट अॼु ताईं हुनखे कोर्ट ऑफ लॉ में न जेको आहे सो पेश करे सघी आहे। त हुन खां पुछा करे त भाई तूं पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां मुस्लमान थी आहे, तुंहिंजे मथां को ज़ोर ज़बरदस्ती त न आहे। पर स्टेट पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी करण जे लाइ तयारु कोन्हे। असांजी साथियाणी सोणी जेका आहे असां सभिनी न्याणियुनि जी लिस्ट पे तव्हांजे अॻियां पेश कई, पर कंहिंसां बि हिते इंसाफ़ नथो थिए। हीउ अहिड़ो वतन आहे जिते हर तरफ़ नाइंसाफ़ी आहे।
वापारी शरीफ माण्हू कमज़ोर माण्हू उन्हनि खे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ मुश्किल थी वई आहे। सो तंहिंजे करे असां सरकार खे वरी बि इहा पुरज़ोर अपील था कयूं या घुर था कयूं त हिननि सभिनी नियाणियुनि खे बाज़ाब करायो वञे जेके शहीद साहब बि आहिनि। शहीद जान मोहम्मद हुजे, शहीद नसरुल्लाह हुजे, उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कोर्ट में पेश कयो वञे। ही केसि ताईं सिंध में वॾेरनि जो ज़ुल्म रहंदो? हर ज़ुल्म जा पेरा सिंध में वॾेरनि तरफ़ वञनि था। अॼोके 21वीं सदी जे जदीद टेक्नोलॉजी जे दौर में जॾहिं दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे तॾहिं बि वॾेरनि खे कंहिं बि स्टेट जो कंहिं बि इंसाफ़ जो कंहिं बि कानून जो ख़ौफ़ ई कोन्हे। सॼी दुनिया में बदनाम थियनि था, पर पोइ बि जेको आहे सो मुछां वटे करे वॾेरो चए थो त हा मूं कयो आहे ऐं कंदो रहंदुसि, जहिड़ो करे ईअं थो चए। सो हाणे जॾहिं ही स्टेट ई वॾेरनि जी मरून ऐं महिनत हुजे ऐं असेंबलीअ में उहे वेठा हुजनि त पोइ मां सम्झां थो त कंहिंखे बि इंसाफ़ न मिलंदो। ऐं सिंध जा माण्हू जेसिताईं पंहिंजा नुमाइंदा न चूंडींदा हिन मुल्क जा ख़िज़मतगार न चूंडींदा तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। उन खां पोइ अची वरी कराचीअ में वेहंदासीं। पोइ असां जॾहिं उन्हनि जो हुकुम थींदो, अॼु असां हीअ टोकन एहतिजाज आहे, पर जॾहिं उन्हनि जो हुकुम थींदो प्रिया कुमारी जे वालदीन जो त मां सम्झां थो पोइ असां अमा जिंदो खे बि वठी ईंदासीं, पोइ असां अमा पठाणीअ खे बि वठी ईंदासीं, प्रिया कुमारी जी माउ बि ईंदी ऐं सिंध जा सभई मज़ामती किरदार कराची में गॾु कंदासीं। पोइ उथण जो को बि वारो न थींदो। तंहिंजे करे असां सरकार खे गुज़ारिश था कयूं त जेतिरो जल्द थी सघे प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो, उनखे पंहिंजे वालदीन सां मिलायो ऐं सिंध में अगवा थियल ॿियनि बचनि जा जीअं हींअर अधी आई इहो पंहिंजी फरियाद ॿुधाए वई, पंहिंजो नोहो ॿुधाए वई। असां हिन जे इंसाफ़ जे लाइ बि सरकार खे अपील कंदासूं। अपील छा कंदासूं? सरकार जो त फर्ज़ आहे, इहा स्टेट जी ज़िम्मेदारी आहे। तंहिं करे स्टेट पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी करे ऐं यादि रखे हीअ वॾेर की स्टेट, ही सरमाएदारनि जी स्टेट, ही मुराइता तबक़नि जी स्टेट त जंहिं हिन मुल्क जा पोरियत मज़दूर हारी मिडिल क्लास उथी पवंदा त उन ॾींहुं पोइ तव्हांजूं हुकूमतूं न रहंदियूं, पोइ न तव्हांजूं असेंबलियूं रहंदियूं, न तव्हांजा ठठ रहंदा, न ठांगर रहंदा ऐं उहे जेके पोरियत तबक़ा आहिनि उहे हिन हुकूमत ते पंहिंजे मुल्क जी वासी कंदा ऐं पंहिंजो इंतज़ाम पाण हलाईंदा। छो त वॾेरा जेके बि पढ़ियल लिखियल मुराइता हफ़्ता तबक़ा आहिनि उहे हिन मुल्क जे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम पिया आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, असांजी जदोजहद जारी रहंदी हक़ जे लाइ इंशाअल्लाह ऐं हिकिड़े ॾींहुं असां सोभारा थींदासीं। शुक्रिया। असां साहबी दोस्त आहियूं, तव्हां सां हिन में गॾु आहियूं। जेका मामूली ॻाल्हि न आहे, 6 महीननि खां या 5 महीननि खां हीउ जेको सिलसिलो हले थो, हीअ के 40-50 माण्हुनि जी ॻाल्हि न आहे। कराची जेको पाकिस्तान जो हब आहे उन में मुसलसिल हर आचर ते 5-6 महीननि खां हिन नमूने एहतिजाज करणु इहो आवाज़ दुनिया ताईं पहुचे। असां इन खे ॼाणियूं था, हिन जी वॾी अहमियत आहे। हीअ चिणिंग या शोलो हर सूरत में थींदी। ऐं तव्हां इहो ॾिठो 19 तारीख़ वारो, मां हिन प्लेटफॉर्म तां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुमि त 19 तारीख़ वारो जेको 3 तरवार ते प्रिया कमेटी रिहाई कमेटी जी सॾ ते ॿियनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि सां जेको पुरअमन मुज़ाहिरो थियो, उन तमामु वॾी कामयाबी हासिल कई आहे। ज़ाहिरी तौरु असांखे प्रिया त
कोन मिली सघी आहे ऐं उन जे लाइ इहो असां कयूं था पर हिनखे जहिड़े नमूने रिहाई कमेटी सॼी दुनिया में जेको आहे त पहुचायो आहे हिन आवाज़ खे हाणे मूंखां मुसलसिल 3 महीननि खां 3 ॾींहंनि खां लंडन खां अमेरिका खां मुख़्तलिफ़ चैनलनि जा इंटरव्यू हिन प्रिया कुमारी जे हवाले सां माण्हू कलाकनि जा कलाक वठनि था उते नशर थियनि था उते नशर थियनि था हाणे सॼी दुनिया में जेको इंसान दोस्त आहे जेके इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं नी ॾाढो माना हुन प्रिया कुमारी जे केस जे हवाले सां ॾाढो महसूसु कनि था हू उन्हनि खे वॾो हिकिड़ो दर्द आहे उहो तव्हां दर्द माण्हुनि ताईं पहुचाए वञण में कामयाबु थियो आहे भाऊ लियाकत जेको हिन प्रिया कामेती जो रवां आहे हुन हिकिड़ी ॻाल्हि असां सां कई त ॻाल्हि आहे ज़ाहिर आहे हीउ इशू आहे प्रिया कुमारी जो ही अहिड़ा खोड़ इशू आहिनि असांजे सिंध में असांजे मुल्क में असांजी हिन धरती ते खोड़ अन्याय थियनि था असांजा ॿार ख़ासि करे जेके नी ॿारनि जो जेको अॻुवा आहे सालनि जा साल ॿार अॻुवा थियनि था हींअर हिकिड़ी अमा आई हुन जी ॿारड़ी या मुख़्तलिफ़ ॿिया अचनि था उनखे असां लिंक कंदासीं सिर्फ़ु प्रिया कुमारी जो बि किसो ज़ाहिर आहे त हिकिड़ो चढ़ी आयो आहे हुनखे त असां अवलियत ॾींदासीं पर जेका ॿिया माण्हुनि सां वेसागातियूं थियनि थियूं ॿिया जेके ॿार ख़ासि करे असां ॿारनि जे सिलसिले में सभई ॿारनि वारा आहियूं त असांजो अंदरि कड़े थो ही माना असां कहिड़े सिस्टम में रहूं था छा पंहिंजे ॿारनि जी हिफ़ाज़त नथा करे सघूं वरी कहिड़ी हुकूमत आहे भाई तव्हां असां सां ज़ुल्म कयो वॾनि सां ज़ुल्म कयो बिजली जा अघ वधायो ॿिया कयो ॿार मासूम ॿार अॻुवा था थियनि 3-3 साल अलाए कीअं उन्हनि खे हुकूमत करणु अचे थी निंड कीअं अचे थी आराम कीअं थो अचे मूंखे त ॻाल्हि सम्झ में अचे ऐं बेवस हुकुमरानी बेवस हुकूमत अहिड़ी स्टेट आहे जेका अंधी आहे ॿोड़ी आहे ऊंधी आहे हिननि खे हुकुमरानी करण जो हिकिड़ो ज़री बि हक़ु न आहे जंहिं सोसाइटी में ॿार अॻुवा थी 3-3 साल गुम थियनि उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे उन्हनि खे हुकुमरानी करण जो हिकिड़ो इंच बि हक़ु न आहे ॿुॾी मरणु घुरिजे जेके बि हुकुमरान आहिनि मथियां हुकुमरान हेठियां हुकुमरान वफ़ाक़ी हुकुमरान अंधानी ॾिसनि कोन था हीअ जे साईं यूनुस साहिब जेके ॻाल्हियूं करे वियो खोड़ अञा ही त धरतीअ हिननि असांजा ड्रामो करे छॾी आहे न को सुख सां माण्हू घुमी सघे थो न तफ़री करे सघे थो न घर में हितां परेशानियूं 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 हर ॻाल्हि में तंग माण्हू पंहिंजी टाइम गुज़ारण में पूरो आहे अचूं था प्रिया कुमारी जे हवाले सां तव्हांखे इहो ख़बर हूंदी त उते धरणे में वज़ीर दाख़िला उते वज़ीर असांजो घरू वज़ीर उते आयो ॻाल्हियूं थियूं उन्हनि सां मां बि उन ॻाल्हियुनि में हुयुमि हे सभु दोस्त वेठा नी लियाकत साहिब बि हुयो मूं जेके हुनखे जेके ॻाल्हियूं कयूं मुंहिंजो तोखे तव्हांखे शर्म अचणु घुरिजे टाइम मां नथो ॾेई सघां टाइम मां नथो ॾेई सघां तव्हां टाइम न ॾींदव हिकिड़ो मुखी साहिबु उते वेठो उन चयो त घोसपुर मां जेके अॻुवा थिया मां 2 ॾींहंनि जो टाइम ॾिनो त उहे अॻुवा थींदा 3 अची विया भाई जेकॾहिं तव्हां 2 ॾींहंनि जो टाइम पंहिंजे हुतो जे अॻुवा वारनि लाइ वठी ॾियो था त हिननि जे लाइ असांखे हफ़्ते जो टाइम ॾियो महीने जो टाइम ॾियो टाइम त ॾियो न हुकूमत खे टाइम न ॾियो ॾींदी केरु ॾींदो या त छॾियो असांखे चओ बाबा हथ कढो असां हुकुमरानी छॾियूं था या प्रिया ॼाणियो तव्हां ॼाणियो पोइ असां के नसीब में हूंदो त प्रिया आज़ादु कराए सघंदा भुंग ॾेई आज़ादु करायूं ॿी का मदद वठूं तव्हां हिकु तरफ़ पाण खे हुकुमरान सॾायो था वरी सभु कुझु बादशाही हलायो था फंड इस्तेमालु कयो था पुलिस तव्हां वटि एजेंसियूं तव्हां वटि एटमी मुल्क रखे थो अहिड़ो तव्हां सॼी दुनिया सां विढ़ण लाइ तयारु आहियो हिकिड़ा मासूम ॼाणी नथा वठी सघो या हथ कढो उन खां पोइ असां सां हुन मुलाक़ात में चयो त बाबा असां चयो त बाबा तव्हां जेका JIT ठाही आहे मूंखे ख़बर हुई त JIT जी का मीटिंग न थी आहे लियाकत साहिब वारा वेठा नी जॾहिं CM हाउस में मुलाक़ात थी मूं हुन सॼी JIT खे चयो होम मिनिस्टर वेठो सभु असांजा जेके अक़लियतनि जा MPA MNA सभु वेठा हू त तव्हांजी का हिकिड़ी मीटिंग ई न थी आहे मूं उन्हनि खे चयो तव्हांजी हिकिड़ी मीटिंग न थी आहे जंहिं ते
क़बूल कयो उन्हनि JIT जे सरबराह जे असां मीटिंग में सवाइ कमु कयूं था इफ़रादी कयूं था भाई तव्हां JIT ठही आहे पाण में वेही करे मीटिंग त कयो न पोइ रियाजी अंबड़ जेको हुननि खे आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां थो हुन माई ॾाढी बहादुरी जो मुज़ाहिरो कयो आहे हुननि खे जेके हुन लफ़्ज़ चया मां मुखियुनि जी नथो ॻाल्हि कयां हिननि जे असांजे अक़लियतुनि जे MPs MNs वज़ीरनि जी ॻाल्हि नथो कयां हुननि छा ॻाल्हायो उहो हर कंहिंजी जो जनी जो वड़ सो वड़ सही कर जेको जंहिंजी नियत में हूंदो उहो कंदा पर हर कंहिंखे पंहिंजो ज़मीर हूंदो ज़मीर जे हिसाब सां जेकॾहिं गैरत हूंदी ज़मीर हूंदो उहो माण्हू उहो कंदो असां जेको कयोसीं असां पंहिंजे ज़मीर जे हिसाब सां ॿारनि वारा आहियूं प्रियाजी अमड़ हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजे घर आई धरणे खां अॻु में बि आई धरणे खां पोइ बि मुंहिंजे घर आई मां हुन सां क्लियर ॻाल्हायो अमा तोखे मथे मैदान ते अचिणो पवंदो स्टेक होल्डर तव्हां आहियो असांजी बि न्याणी आहे पर तव्हांखे थोरी हिमत करणी पवंदी हुन चयो ठीकु आहे मां मरण मारण लाइ तयारु हुन जा लफ़्ज़ हुन उते CM हाउस में वज़ीरनि जे साम्हूं हुननि खे चयो भाई ॿारनि खां सवाइ हीअ लफ़्ज़ जेके मां तव्हांखे ॿुधायां थो जेके हुन चया उहे रिकॉर्ड थियल ॿारनि खां सवाइ कहिड़ी ज़िंदगी आहे रोज़मर्रा थी रोज़ जियां तंहिं करे हिकिड़ो दफ़ो ई मरणु घुरिजे या जीअणु घुरिजे मां तव्हांखे 15 ॾींहं ॾियां हीअ हुन जा लफ़्ज़ नी ऑन रिकॉर्ड आहे हू डेट ॾियण लाइ तयारु न हुया पर हिन माई हुननि खे 15 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे असां पिड़िया जी अमर सां गॾु आहियूं पिड़िया जे वालदीन सां गॾु आहियूं पिड़िया जे रिश्तेदारनि सां गॾु मरण मारण ताईं गॾु हूंदासीं इहो हिते कसम खणी था चऊं असांखे पंहिंजे जान जी बि परवाह न हूंदी मरण मारण ताईं गॾु हूंदासीं जेतिरो बि असांखो वस पुॼंदो असां कंदासीं हिन असां जंग जा वेड़ जा तरीक़ा तब्दील थी सघनि था ज़रूरु न आहे त सिर्फ़ु जेको एहतजाज वेही करे असांजे एहतजाज खे बि सरकार पंहिंजा माण्हू मोकिलिया उन जा मूं वटि सबूत आहिनि असांजे एहतजाज खे सबूताज करण लाइ किथां ड्रीम शुरू थी उहा बि ख़बर आहे मां नाला नथो खणा कीअं माण्हुनि खे मोकिलियो वियो कीअं ख़राबु कयो वियो हिकिड़ी वॾी कहाणी आहे असां वटि उन जा सबूत आहिनि पर ठीकु आहे असांजो छाकाणि मक़सदु प्रिया कुमारी खे जे लाइ पुरमन नमूने बाहिफ़ाज़त बाज़ियाबी आहे तंहिं करे असां ज़ाहिर भरियूं था कुझु शयूं असां पंहिंजे रखूं था असां जंग जा तरीक़ा बदिलाईंदासीं चेंज कंदासीं कानूनी जंग बि असांजे नज़र में आहे ॿिया तरीक़ा बि आहिनि पर हीअ जेके तव्हां ॿाहिरि वेठा आहियो न तव्हांखे सभिनी खे सलाम आहे हीअ तव्हां पाण खे 50 60 या 100 न सम्झो पाण जेकॾहिं ईअं रहियासीं त पाण प्रिया ज़रूरु बाज़ियाब कराए वठंदासीं ऐं कामयाबी थींदी तव्हां सभिनी जी महिरबानी